भिटशा मामा खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध रिटायर मुलाज़िमन फोरम जा अॻवान मुतालबनि जी मनता जे लाइ दांह खणी दरगाह भिटाई ते पहुची विया। मुलाज़िमन मुतालबा तस्लीम न थियण जी सूरत में वज़ीर आला हाउस आॾो धरणो हणण जो चिता ॾेई छॾियो। फोरम में शामिल अॻवान भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े मुतालबनि जी मनता जे लाइ दुआ घुरी वई है। मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल मुलाज़िमन सैयद आशिक हुसैन शाह, डॉक्टर बदर सुमरो, सावण खान खोसो, वली मोहम्मद टालपुर, अब्दुल कादिर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में दुआ घुरी वई है। सिंध हुकूमत खां जाइज़ मुतालबा तस्लीम करण जो मुतालबो कयो वियो है। इन मौके ते फोरम जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त चइनि सालनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, मगर सिंध हुकूमत नज़रअंदाज पई करे। अॼु भिट धणी जे दर ते दांह खणी आया आहियूं। असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। मुलाज़िमन खे ग्रुप इंश्योरेंस संदन हयाती में ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।